आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी। जय झूलेलाल, जय श्री कृष्ण। ख़बर जबलपुर में आहे त ग्वारीघाट जबलपुर में श्री नर्मदा गांव कुंभ महोत्सव में श्री शीतल धाम में साईं पुरुषोत्तम दास उदासी जन द्वारा संत समागम ऐं 4 दिवसीय श्रीमद भागवत कथा जो आयोजन कयो वियो। बाबा नंदराम चकरभाटा मां श्रीमद भागवत कथा जो अमृत दान थियो, जंहिंमें प्रभुअ जी महान कृपा बरसी ऐं कई महान संत महात्मा आया ऐं पंहिंजे वचननि सां निहाल कयो। अमरकंटक जा महान तपस्वी स्वामी श्री कल्याणदास जी, उदासीन गिरी जी महाराज ऐं सिंधी समाज जे सतना जबलपुर जा सभई सिंधी महात्मा साभी आया, जंहिंमें स्वामी श्री रामदास गुरु जी आदि जी सर्व वसंत आया, जंहिंमें श्रीमद भागवत कथा श्रवण करे कथा वक्ता खे खूब आशीर्वाद ॾिनो वियो ऐं प्रेम प्रदान कयो। तंहिंखां पोइ सर्व साध संगत जो भोजन भंडारो थियो। पवित्र श्री नर्मदा नदीअ जे किनारे इहो भक्ति योग सभिनी खे यादि रहंदो। जबलपुर जी हिन ख़बर खे लाइक कयो, शेयर कयो, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।